मोहतरम साथियों, मां आया एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो। साथियों, तवां सां मुखातब आया पंहिंजे यूट्यूब चैनल मज़लूमन जी आवाज़ में। साथियों, ही जेको तवां ताईं पैगाम तो पहुचायां उन जो मक़सद इहो आहे त जॾहिं बि मुंहिंजो रिक्वेस्ट मैसेज के रूप में तव्हां ताईं पहुचे त महिरबानी करे शेयर करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट करियो, लाइक करियो त जीअं ही मुंहिंजो आवाज़ हर माण्हू ताईं पहुची सके। साथियों, पब्लिक सर्वेंट, पब्लिक माना अवाम, सर्वेंट माना नौकर, अवाम जो नौकर, डिप्टी कमिश्नर अवाम जो नौकर, एसपी अवाम जो नौकर, डीआईजी अवाम जो नौकर, कमिश्नर अवाम जो नौकर, आईजी अवाम जो नौकर, चीफ सेक्रेटरी अवाम जो नौकर, एजुकेशन सेक्रेटरी अवाम जो नौकर, फाइनेंस सेक्रेटरी अवाम जो नौकर, पीआईए चेयरमैन अवाम जो नौकर, डिफेंस सेक्रेटरी अवाम जो नौकर। मक़सद त जेकी भी ही ऑफिसर आहिनि, CSS, PCS या कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन क्वालिफाई करे अचण खां पोइ जन बि उहिदनि ते आहिनि, उहे सर्वेंट आहिनि, उहे नौकर आहिनि। त पोइ जेके तव्हांजे असांजी टैक्स ते पलजनि था, तव्हां साबुण वठो टैक्स ॾियो, खंडु वठो टैक्स ॾियो, दवा वठो टैक्स ॾियो, बिजली, गैस, पाणी, सभिनी शयुनि ते टैक्स ॾियो, दाल ते टैक्स, चांवरनि ते टैक्स, सारियुनि ते टैक्स, हर शइ ते टैक्स। इहा टैक्स जेका तव्हां जमा करे सरकार खे ॾियो था, उन सरकार खे जॾहिं इहा टैक्स मिले थी, उन मां इन्हनि पब्लिक सर्वेंट्स जूं पघारूं थियूं ठहनि। त पोइ DC तुंहिंजी पघार ते पलिजे, SP जो लोफर पुट तव्हां ई असांजे पघार ते पलिजे, IG ऐं डिफेंस मिनिस्टर जो पुट, डिफेंस सेक्रेटरी जो पुट तव्हां ई असांजे पैसनि ते, टैक्स जे पैसनि ते ॿाहिरिनि मुल्कनि जा दौरा करनि ऐं उते पढ़नि। पब्लिक जे लाइ दरवाज़ा बंदि। अचो हलूं SP सां मिलणु, SP जो दरवाज़ो बंदि, DC जो दरवाज़ो बंदि, कमिश्नर जो दरवाज़ो बंदि, IG जो दरवाज़ो बंदि। जेकी असांजा मुलाज़िम, जेकी असांजा नौकर, उन्हनि जा असांजे लाइ दरवाज़ा बंदि आहिनि। इहे दरवाज़ा बंदि कंहिं कराया आहिनि? हितां जा सियासतदान बि उन्हनि सां मुलविस आहिनि। हितां जे सियासतदाननि हुननि खे चई छॾियो आहे त पब्लिक सां तव्हां न मिलो, अवाम सां तव्हां न मिलो, त मजबूर थी अवाम असांजे ओताकुनि जा चकर काटे असांजे बंगुलनि ते अचनि ऐं उन खां पोइ हुननि जा कम जेके आहिनि उनखे असां ख़ैरात में ॾियूं। अचो त शऊर ऐं इदराक ऐं फ़हम फ़रासत जा जेके रस्ता आहिनि उहे मुतयन करियूं। हितां जा करप्ट ब्यूरोक्रेट बि ॼाणूं ऐं हितां जे करप्ट सियासतदाननि जॾहिं तव्हां ई असांजे वसीलनि ऐं नाणे खे लुटियो आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ बि बग़ावत जो अलम बुलंद करियूं, शऊर ॾियूं। जीअं बग़ावत पैदा थींदी त इनकलाब ईंदो। महिरबानी साथियों।